नाज़रीन कोटी जी ख़बर शामिल क्यों पिया ज़ोहेब अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ कोट बंगलो यूटिलिटी स्टोर इंचार्ज मोरियल वसाण जो यूटिलिटी स्टोर ते सामान वठण ईंदड़नि सां बदतमीज़ सां पेश अचण ऐं धिका ॾियण रोज़ जो मामूल बणिजी वियो। कोट बंगलो जा शहरी ग़ुलाम मोहम्मद महर मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त कोट बंगलो यूटिलिटी स्टोर इंचार्ज मोरियल वसाण गे घुरण तां मूं मथां तशदुद करे मुंहिंजा कपिड़ा लीड़ूं करे छॾिया आहिनि। हुकूमत यूटिलिटी स्टोर आवाम के रिलीफ ॾियण लाइ खोलिया आहिनि, मगर यूटिलिटी स्टोर इंचार्ज मोरियल वसाण गेह ऐं दीगर ज़रूरी सामान सिर्फ़ मनपसंद माण्हुनि खे ॾींदो आहे। आम माण्हुनि खे 5 किलो जी जाइ ते सिर्फ़ 2 किलो ॾींदो आहे। अगर को 5 किलो जो इसरार करे तो उनखे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वञे थो। अॼु मोरियल वसाण मूं मथां तशदुद करे उल्टो पुलिस घुराए मूंखे ई ॿधाइण जी कोशिश कई। मां बि सरकारी मुलाज़िम आहियां। डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं असिस्टेंट कमिश्नर कोटी जी खां पुरज़ोर मुतालबो थो करियां त अहिड़े करप्ट इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। 9 बजे आयो आहे यूटिलिटी ते। केड़े यूटिलिटी ते आयो मां पाण एसी कोटी जी क्लर्क आहियां, ग़ुलाम मोहम्मद नालो आहे। मां आयो आहियां वठण सुबुह खां वठी पंहिंजी मर्ज़ी ते 5-5 किलो सभिनी खे ॾे पियो। जेतिरी ज़रूरत जो सामान हूंदो असांखे ओतिरो वठंदासीं न, या इन चवण सां सॼो असां यूटिलिटी ख़रीद कयूं। सभु माण्हू लाइनुनि में बीहारी बीठो आहे, पंहिंजा मनपसंदि वेठो ॾे। अगरि मां वरितो मांसि ॾोह कोन कयुमि न, मां भले आहियां न, आम माण्हू न आहियां छा, शहरी न आहियां छा। मां 3 किलो छा मां वञी इंचार्ज केरा मूंखे थोरो थो करे इंचार्ज केरा वसाण को नालो मूंखे न आहे ख़बर आहे। हर दफ़े मोतबर कंदो आहे मूंखे। अॻिल के वारे आयो मांसि त चए थो अॻिल के वारे तोखे ॾिनुमि। मां चयोमांसि घणो ॾिनी, 2 किलो ॾिनुमि। उन ॾींहुं हिन सां बि विड़ियो आहे। जेको DC आहे या कमिश्नर आहे छा आहे, हर वारे बेइज्जती ॻाल्हाइण जो ढंग ई न आहे, इख़लाक़ ई न आहे। ये कपड़ा के फड़ियान तव्हांजा सिपाहियुनि खे घुराए चए थो मूंसां माण्हू विड़िया। हीउ माण्हू मूंसां विड़ियो आहे या मां हिन सां विड़ियो आहे? केरु विड़ियो अथव? वसाण ख़ुदि विड़ियो आहे। सभु गवाह CCTV कैमरा लॻी पई आहे। CCTV कैमरा में रिकॉर्ड थियल आहे। इख़लाक़ ई कोन्हे ॻाल्हाइण जो, कोई तरीक़ो हूंदो आहे। तव्हांजो छा मुतालबो आहे? जी आला इंतज़ामिया वठेसि नोटिस न, केरु आहे केरु आख़िर एतिरो मोतबर छो थियो आहे? आम माण्हू जी त इज़त करे यूटिलिटी लाइ छाजे लाइ हूंदा आहिनि, आम माण्हू लाइ